जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। निदाए सिंध में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। बाग़ ज़हरा क़ब्रिस्तान के कब्ज़े जो हक़ीक़ी रुख़ साम्हूं अची वियो। लुकमान में समाजी बुराइयुनि जा सरपरस्त भत्ताखोर बणिजी विया। लुकमान में ख़रीद व फ़ुर्ख़त ते भत्तो मुक़ररु। भत्तो न ॾींदड़नि ख़िलाफ़ कूड़ा वावेला शुरू। बाग़ ज़हरा क़ब्रिस्तान ते कब्ज़े जी आड़ में ब्लैकमेलिंग कई पई वञे। लुकमान जे रहवासियुनि जो हाउसिंग सोसाइटी ते एहतिजाजी मुज़ाहिरो। भत्ताखोर माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर। इंसाफ़ जी अपील। तफ़सील मूजिब बी सेक्शन थाणे जी हद लुकमान शहर भरिसां क़ाइमु हाउसिंग सोसाइटीअ जे ख़रीदारनि समीउल्लाह खोखर, रफ़ीक फुलपोटो, निसार जत, शमीम अख्तर, ज़फ़रयाब शाह ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां 1 साल अॻु इलाइक़े मुअज़्ज़िज़ शख़्स हसन मुख़्तियार खां खाते वारा प्लाट ख़रीद कया आहिनि, जंहिंजो मुकमिल रेवेन्यू रिकॉर्ड खाते समेत पिणु मौजूदु आहे। पर लुकमान शहर में समाजी बुराइयुनि जे सरपरस्त कंदड़ माफ़ियानि राजा सलीम, महबूब मुस्तफ़ा, इमरान आबिदी, मुस्तंजाब ज़ैदी ऐं ॿिया असां खां प्लाट ख़रीद करण ते भत्तो घुरी रहिया हुआ। इनकार करण ते भत्ता माफ़िया ॾमिरिजी पिया आहिनि। असां ख़िलाफ़ सोशल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए कूड़ा वावेला करे असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, जंहिंजा सबूत असां वटि मौजूदु आहिनि। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर, SSP ख़ैरपुर समेत इंतज़ामियान खे असां प्लाट जी ख़रीद ऐं खाते जा रिकॉर्ड चेक करायो आहे। तंहिं हूंदे बि भत्ता माफ़िया असांखे मोतमार सख़्त नतीजा भोग॒ण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध जे वॾे वज़ीर, IG सिंध, EIG सखर, DIG सखर, SSP ख़ैरपुर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त लुकमान जे भत्ता माफ़िया राजा सलीम ऐं ॿियनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि हथ कड़ियूं हणी जेल मोकिले वञे। असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।